मुबारका बरकत वाली रात में नाज़िल किया है। इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र क़द्र जी रात में नाज़िल किया है, यानी क़द्र जी रात में नाज़िल किया अल्लाह ताला के ऐं क़द्र जी रात बा बरकत रात है। हिन में जेको है अमल को भी इबादत हुजे, को भी काबिने की हुजे 83 साल 4 महीनन खां बि अफ़ज़ल है। अल्लाह ताला जो फरमान इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र बेशक असां क़ुरान के क़द्र रात में नाज़िल कयो। तव्हां खे छा ख़बर क़द्र रात छा आहे? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर 1000 महीनन खां बहितर आहे। यानी कई लैलतुल क़द्र जेको आहे क़द्र जी रात 1000 महीनन खां बहितर आहे। हाणे हिन आख़िरी अशरे में पाण हिन खे ॻोल्हींदासीं, छो त क़ुरान हदीस जे मुताबिक़ पाण खे चयो आहे त हिन आख़िरी अशरे में ॻोल्हियो। हिन आख़िरी अशरे जे ताक़ रातनि में कान क़द्र रात आहे, हिन में क़द्र जी रात ॻोल्हणी आहे। पाण हिन ते अमल करे, हिन रातनि खे ॻोल्हे इबादत करे अल्लाह ताला सां ताल्लुक़ जोड़ियूं ऐं पंहिंजे पाण में तक़वा पैदा कयूं। हाणे हिन रात में ॿियो कमु छा आहे? तनज़्ज़लुल मलाइकतु वरूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र फरिश्ता ऐं रूह यानी जिब्रील अमीन नाज़िल थियनि था, यानी उहे बि नाज़िल थियनि था जंहिं रात में क़ुरान नाज़िल थी, जंहिं रात खे बाबरकत चयो वियो, जंहिं रात में फरिश्ता नाज़िल था थियनि। उन रात खे पाण कीअं ज़ाया करणु वारियूं, को सुम्ही करे निंड पूरी करे पंहिंजे हिन रातनि खे ज़ाया थो करे, को दुनिया जी मसरूफ़ियतनि में पंहिंजे रातनि खे ज़ाया थो करे, को फ़ुज़ूलियात में पंहिंजे रातनि खे ज़ाया करे। प्यारे पैगंबर जो फरमान मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानी, यानी माण्हू जे बहितरीन इस्लाम में आहे त फ़ुज़ूल शइ खे छॾे ॾे, जेको लामानी आहे, बेमानी आहे, बेफ़ाइदा आहे। पाण ॾिसूं आम रातनि में त फ़ुज़ूलियात आहिनि आहिनि, पर रमज़ान मुबारक में आख़िरी अशरे में ताक़ रात में फ़ुज़ूलियात कचेरियूं कचेरियूं, दुनिया ई दुनिया, जिते दुनिया जा मोहब्बत दिल में पैदा थी चुकी है, दुनिया जा हरीस थी चुका आहियूं। हालांकि प्यारे पैगंबर जो फरमान कुन फिद दुनिया कअन्नका गरीब औ आबिरु सबील, यानी दुनिया में अहिड़ो थी वञी अजनबी हुजी, न तूं कंहिंखे सुञाणी न तोखे केरु सुञाणे, या मुसाफ़िर थी वञ, मुसाफ़िर वांगुरु थी वञ, यानी आयो ऐं थोरी देरि जे लाइ आराम करण लाइ पोइ हलियो वेंदो, यानी मुसाफ़िर जेको हूंदो आहे थोरी देरि आराम कंदो आहे, हलियो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां तो दुनिया में आयो आहीं, अल्लाह ताला हिकु मक़सदु ॾेई करे मोकिलियो आहे, इन मक़सद खे हासिल करे हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारे आयो वञे, पंहिंजे आख़िरत में पंहिंजे आख़िरत खे बहितर करे छॾ। त हिन रमज़ान मुबारक जे महीने में ताक़ रात में अल्लाह ताला क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। हाणे क़ुरान मजीद कहिड़ी फ़ज़ीलत आहे, हिदायत ऐं रहमत आहे, शिफ़ा आहे, शिफ़ा लिमा फ़ी सुदूर, यानी शिफ़ा आहे क़ुरान माण्हुनि जे लाइ, शिफ़ा आहे, रूहानी शिफ़ा बि आहे ऐं जिस्मानी शिफ़ा बि आहे। पर पाण क़ुरान सां ताल्लुक़ जोड़ियूं नथा। अल्लाह ताला पंहिंजे साम्हूं क़ुरान जो क़दुरु कोन्हे, पाण पढ़ूं नथा मतिलबु क़दुरु कोन्हे। इन जो मतिलबु छा आहे? जंहिं नाज़िल कयो आहे उन जो क़दुरु कोन्हे। इन जी वजह छा आहे? मेन वजह मार्फत कोन्हे अल्लाह ताला जी। अल्लाह ताला जे बारे में पाण ॼाण ई कोन था, अल्लाह ताला खे पाण सुञाणण जी कोशिश ई कोन था कयूं। जंहिं पंहिंजे पाण खे पैदा कयो, जंहिं पाण खे ख़लक़ियो, जंहिं पाण खे दुनिया में मोकिलियो, जंहिं पाण खे दुनिया में काफ़ी शयूं इस्तेमाल लाइ ॾिनियूं, उन क़ुरान खे नाज़िल कयो। उन रमज़ान मुबारक जे ताक़ रात में क़दर जे रात में क़ुरान खे नाज़िल कई। क़ुरान जेको क़ुरान पढ़ण नथो ॼाणे, क़ुरान जंहिंखे पढ़ण नथो अचे, प्यारे पैगंबर जो फरमान आहे अगरि हू कोशिशि करे थो त हुनजे लाइ डबल अजर आहे। यानी जीअं अलिफ लाम मीम इन में 30 अजर, अगरि जेकॾहिं को पढ़ण नथो ॼाणे ऐं हू कोशिशि थो करे हुनजे लाइ डबल अजर यानी 60 थी आहे। ऐं जेके हुफ़ाज़ आहिनि उहे किरामन कातिबीन फ़रिश्तनि सां गॾु हूंदा। ऐं ॿिए प्यारे पैगंबर जी हदीस आहे त कंहिं माण्हू ते रश्क नथो करे सघिजे सिवाय ॿिनि माण्हुनि जे। ॿिनि माण्हुनि ते हैरत थी सघे थी, ॿिनि माण्हुनि ते हैरान थी सघूं था, ॿिनि माण्हुनि ते रश्क करे सघूं था, ॿिनि माण्हुनि ते फ़ख्र करे सघूं था। कहिड़ा ॿिया माण्हू आहिनि? जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान ॾिनो, यतलून आना लैली व आना नहार, क़ुरान रात जी घड़ियुनि में बि पढ़े थो ऐं ॾींहं जे घड़ियुनि में बि पढ़े थो। हे क़ुरान आहे। पाण ॾिसूं क़ुरान सां केतिरो ताल्लुक़ आहे, क़ुरान सां ताल्लुक़ आहे या न?
قرآن سامنے پیل ہوجے जेकॾहिं क़ुरान मस्जिद में पियल हुजे मस्जिद में वञूं क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ नथी मिले पहिरीं ॻाल्हि त मस्जिद में वञण जी तौफ़ीक़ नथी मिले पर जेकॾहिं हलिया वियासीं जड़ तड़ नमाज़ पढ़े क़ुरान पढ़ण जी तालुक़ न क़ुरान पढ़ूं ई कोन था ख़बर ई कोन्हे आहे छा दीन खे अॼुकल्ह मज़ाक ठाहे वेठा आहिनि अल्लाह ताला जो फरमान है कुल अबिल्लाहि व आयातिही व रसूलिही कुंतुम तस्ताज़िऊन छा अल्लाह ऐं उन जे आयात ऐं उन जा रसूल तव्हांखे मज़ाक लाइ मिलिया आहिनि जेकॾहिं पाण ॾिसूं क़ुरान जी ॻाल्हि कयूं हदीस जी ॻाल्हि कयूं क़ुरान अल्लाह ताला जी ॻाल्हि कयूं अल्लाह ताला जी महबत जे बारे में ॻाल्हि कयूं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ॻाल्हि कयूं क़ुरान हदीस जी ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधायूं त मज़ाक था उॾायूं छा था चवनि अजीब अजीब अल्फाज़ था चवनि ही मुल्लाहियन ही मौलवीयन ही बस दीन जा ठेकेदार आहिनि छा तव्हां सिर्फ़ मौलवियुनि खे दीन ॾेई छॾियो आहे छा आम माण्हुनि जे लाइ न आहे हालांकि अल्लाह ताला फरमायो हुदल लिन्नास माण्हुनि जे लाइ हिदायत आहे सॼी इंसान ज़ात जे लाइ हिदायत आहे जेका क़ुरान सॼी इंसान ज़ात जे लाइ हिदायत आहे उहो सिर्फ़ उलमा ई छो था पढ़नि उलमा पढ़णु खपे उलमा आहिनि ज़िमेदार पर आम माण्हू बि ज़िमेदार आहिनि उहे बि क़यामत जे ॾींहुं जवाबदेह आहिनि उन्हनि खे बि क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जे साम्हूं जवाबु ॾियणो आहे क़ुरान असांखे खपे त असां पढ़ूं पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत खे संभालियूं दुनिया ऐं आख़िरत खे सुधारियूं ऐं ख़ासि तौर पर रमज़ान मुबारक जे महीने में पाण खे कसरत सां पढ़ूं सलफ़ सालिहीन कसरत सां क़ुरान खे पढ़ंदा हुआ ही क़ुरान मजीद उहो क़ुरान आहे जेको क़यामत जे ॾींहुं सिफ़ारिशी बणिजींदो रमज़ान जा रोज़ा बि सिफ़ारिशी बणिजींदा पर क़ुरान बि सिफ़ारिश थींदो जॾहिं क़ुरान पढ़ूं त क़ुरान सिफ़ारिश थींदे जॾहिं क़ुरान पढ़ूं ई नथा क़ुरान सां ताल्लुक़ ई न आहे क़ुरान खे ॼाणूं ई नथा क़ुरान खे तरजीह नथा ॾियूं त क़ुरान सिफ़ारिशी कीअं थींदो जहन्नम खां कीअं बचाईंदो जन्नत में दाख़िला जो सबबु कीअं बणिजंदो ही क़ुरान आहे पाण ते ईअं सम्झो त वाजिबु आहे क़ुरान ते सम्झणु क़ुरान ते अमल करणु छो त अल्लाह ताला जो फरमान अमल करणु वल असर अल्लाह ताला जो फरमान ज़माने जो क़सम खणी करे अल्लाह ताला चयो इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इंसान खसारे में आहे यकीनन इंसान खसारे में आहे हिते ताक़ीद आहे यानी यकीनन बेशक इंसान खसारे में आहे इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सवाइ उन माण्हुनि जे जंहिं ईमान आंदो नेक अमाल कयूं यानी नेक अमाल कयूं ईमान आंदो वतवासो बिस्सब्र वतवासो बिल हक़ सब्र ऐं हक़ जी तरफ़ कयूं त उहे खसारे में न आहिनि इन्हनि खां अलावा जेके बि खसारे में आहिनि त ईमान अमल साले तॾहिं कंदासीं जॾहिं क़ुरान हदीस पढ़ंदासीं ख़बर हूंदी त हीअ शइ सही आहे हीअ शइ क़ुरान हदीस में साबित आहे हीअ शइ क़ुरान हदीस में साबित कोन्हे ऐं सभिनी खां पहिरीं शइ क़ुरान तव्हांखे ॿुधाए थो कहिड़ा नेक अमाल आहिनि कहिड़ा बद अमाल आहिनि ऐं अॻियां हदीसुनि जी वज़ाहत थी करे وأنزلنا إليك الذكر لتبين للناس لعلهم يتذكرون असां हिनखे وأنزلنا إليك الذكر ذکر نازل कयो आहे لتبين للناس ताकि तव्हां माण्हुनि जे लाइ वज़ाहत कयो हिनखे बयानु कयो क़ुरान हिन जी वज़ाहत हदीस आहे छो त अल्लाह ताला फरमाए ज़िक्र जेको ही ज़िक्र क़ुरान आहे इनखे असां तव्हांखे नाज़िल कयो आहे तव्हांजे नाज़िल कयो आहे ऐं ताकि तव्हां हिन जी वज़ाहत बि कयो त वज़ाहत हदीस आहे ऐं हिते क़ुरान खे ज़िक्र चयो वियो आहे त ज़िक्र मतिलबु अल्लाह ताला जो ज़िक्र अल्लाह ताला खे यादि करणु अल्लाह ताला फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूनी वला तकफ़ुरून तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयो तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कंदुमि मुंहिंजी नाशुक्री न कयो जॾहिं क़ुरान पढ़ंदासीं क़ुरान हिकु ज़िक्र आहे अल्लाह ताला जो कलाम आहे ज़िक्र आहे जॾहिं हीअ पढ़ंदासीं त मतिलबु अल्लाह ताला खे यादि पिया कयूं त अल्लाह ताला पाण खे यादि कंदो अल्लाह ताला मुसीबतनि खां मदद कंदो ऐं मुसीबतनि खे हटाए छॾींदो ये क़ुरान जी फ़ज़ीलत आहे ऐं रश्क बि क़ुरान वारे ते करे सघूं था पाण केतिरा साथी आहिनि दीन जे तरफ़ रुझान कोन्हे छा करे सोचियो आहे पाण या पंहिंजे औलादनि खे दीन जे तरफ़ मोकिलियूं दीन ते अमल करण जो उन्हनि खे चऊं क़ुरान सिखण जो उन्हनि खे चऊं या पाण सिखूं क़ुरान सिखण लाइ हदीस सिखण लाइ मदरसनि में मोकिलियूं न कॉलेजिस में यूनिवर्सिटियुनि में जिते बुरायूं फैलियल आहिनि दुनिया जो पढ़ायूं आहिनि फ़नून इस्तेमालु कयूं था सिर्फ़ु उन खे तरजीह ॾियूं था हुनजो मना न आहे
وہ حاصل کرے سکو تھا اور قرآن حدیث میں کتنا سچا ہے پاؤں قرآن حدیث میں سچا آئیں یا نہ پہلے پاؤں تے غور کیوں پہلے آخرت کے سدھاروں دنیا عارضی ہے ومن حیات الدنیا الا متاع الغرور دنیا میں دھوکے جو سامان ہے فما متاع الحیات الدنیا فی الاخرۃ الا قلیل آخرت کے مقابلے میں دنیا کچھ بھی کونے یعنی دنیا آخرت کے مقابلے میں کچھ بھی کونے مطلب عارضی ہے کچھ کونے تو وہ ہن کے پان ترجیح دے کرے آخرت چھوڑ نہ رہے ہیں چھا سبنی کا وڈی بے وقوفی کون ہے سبنی کا وڈی بے وقوفی ہے تو دنیا جیکا عارضی ہے جیکا ہم ڈسو تھا کافی ماں ہیں اللہ تعالیٰ جو فرمان کل نفس ذائقۃ الموت ہر نفس کے موت جو مزو چکھنو ہے ڈسو بتا ہر الہی مانو ونن تھا کافی مانو دنیا کا ہلیا ویان خبر بائر آخرت کی زندگی اچھنی ہے ہمیشہ کی زندگی ہوا ہے پر عمل نہ تھا کیوں قرآن کے ترجیح نہ تھا رہے اللہ تعالیٰ کا دعا ہے اللہ تعالیٰ قرآن حدیث سے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے آخرت میں دنیا آخرت میں